अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। नाज़रीन इकराम सलामुन अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन असांजे अॼु हिन दर्स हिन असांजे प्रोग्राम जो मौज़ू हिकु क़िस्म यानी त हिकु मौज़ू आहे अख़लाक़। अख़लाक़ ते असां ॻाल्हाईंदासीं त असां इंसान जो अख़लाक़ कीअं हुजणु खपे ऐं असांजे रहबरनि असांजे पैगम्बरनि जो अख़लाक़ कहिड़ो हुयो। उन्हनि मां असांजो जेको आख़िरी पैगम्बर आहे, जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे, उन जो अख़लाक़ कहिड़ो हुयो ऐं उन जे अख़लाक़ मां असां उम्मतनि खे कहिड़ो दर्स थो मिले। त नाज़रीन तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त पहिरियां असां ॾिसूं त जेको लफ़्ज़ अख़लाक़ आहे उहो अख़लाक़ लफ़्ज़ छा मां वरितलु आहे ऐं उन जी माना छा आहे। किताबनि में जेका लुग़त मिले थी अख़लाक़ जी, ॿुधाए थो वञे त अख़लाक़ लफ़्ज़ ख़ुल्क़ मां निकितलु आहे, जंहिंजी माना आहे सुठी आदत। अख़लाक़ माना सुठी आदत हुजे, यानी इंसान में अगरि सुठी आदत अची वई त पोइ उन जो अख़लाक़ भलो थी वियो। अख़लाक़ सुठो आहे त अख़लाक़ जा जेके फ़ाइदा आहिनि उहे बि तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदासीं। ऐं अगरि अख़लाक़ ख़राबु आहे, इंसान जो अख़लाक़ सुधरियल न आहे त उन जे वजह सां जेके नुक़सानात आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। त ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए, लक़द कान फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, त तव्हां इंसाननि लाइ रसूल जेको मुहम्मद आहे उन में तव्हांजे लाइ अख़लाक़ जो नमूनो मौजूदु आहे। त इंसाननि खे ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त इंसानो तव्हां अगरि अख़लाक़ जहिड़ी सिफ़त अपनाइणु चाहियो था, अख़लाक़ खे पाण जे अंदरि यानी सुठी आदत खे पंहिंजे अंदरि ठाहिणु चाहियो था त तव्हांखे मुंहिंजे रसूल जी पैरवी करणी पवंदी, मुंहिंजे मुहम्मद जी पैरवी करणी पवंदी। अख़लाक़ में इंसान जो हलणु चलण बि शामिलु आहे। अख़लाक़ में इंसान जो ॻाल्हाइण बि शामिलु आहे। छो जो मौलाए काइनात अमीर अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त इंसान पंहिंजे ज़बान जे हेठां लुकियलु आहे। जॾहिं इंसान ॻाल्हाए थो त ख़बर थी पवे त कहिड़े क़िस्म जो आहे। त ॿी रवायत में ॿी हदीस में असांखे मिले थो त अख़लाक़ हिकु दुकानु आहे, उन जो तालो आहे ऐं उन जी चाबी आहे ज़बान। जॾहिं इंसान ज़बान सां उन ताले खे खोले थो त ख़बर थी पए त अख़लाक़ भलो आहे या ख़राबु आहे। त नाज़रीन त असां पंहिंजे ज़बान ते अगरि तवजह कयूं त अख़लाक़ अपनाइण लाइ, अख़लाक़ पंहिंजे अंदर में आणण लाइ, त ज़बान खे ॾिसंदा हलो त हिकु ज़बान जो वॾे मां वॾो किरदारु आहे। छो जो हीअ ज़बान ई आहे जेको इंसान खे अख़लाक़ जे दर्जे ते फ़ाइज़ बि करे सघे थो, अख़लाक़ जे दर्जे खां हेठि किराए बि सघे थी। त ज़बान ते ॾिसंदा हलूं त ज़बान जे ज़रिए सां इंसान कूड़ ॻाल्हाए कंहिंजी नज़रनि जे साम्हूं किरी बि सघे थो ऐं इंसान ज़बान जे ज़रिए सां कंहिंजे दिलि खे ॾुखाए बि सघे थो। छो जो रवायत ॿुधाइनि थियूं ज़बान हिकु तलवार वांगुरु आहे। उहा जॾहिं ज़बान हलंदी आहे तलवार वांगुरु उन जो हलण बि तेज़ आहे। तेज़ी सां उहा ज़बान जॾहिं हलंदी आहे त उन जा जेके असरात आहिनि, जेके ज़बान ज़ख़्म ॾींदी आहे, तलवार जा ज़ख़्म त भरिजी वेंदा आहिनि पर ज़बान जा ज़ख़्म भरिजी नथा सघजनि। त जेके ज़बान ते अगरि इंसान जेको कंट्रोल पंहिंजे ते करे वियो त उहो इंसान अख़लाक़ जे दर्जे ते फ़ाइज़ बि थी वेंदो। अहिड़े लिहाज़ खां अख़लाक़ जे पहलुअनि खे तव्हांजे साम्हूं बयानु कंदी हलां त जेको हुस्न ख़ुल्क़, अख़लाक़ लफ़्ज़ ख़ुल्क़ मां निकितलु आहे, हुस्न ख़ुल्क़ यानी भलो अख़लाक़। जेको इंसान भलो अख़लाक़ अपनाए थो त रवायतूं ॿुधाइनि थियूं त उन इंसान जी उमिरि वधे थी। जेको इंसान अख़लाक़ खे पंहिंजे खे सुधारे थो, पंहिंजे किरदार खे थो सुधारे त उन जा अमल बि क़बूल था वञनि, उन जे रिज़्क़ में इज़ाफ़ो थो थिए ऐं उन जे आख़िरत में हिसाब किताब में बि आसानी थी थिए।
हदीसनि में मिले थो त जेको इंसान अखलाक सुठो अपनाए थो त उहो अखलाक इंसान जे गुनाहनि खे ईअं ख़तमु कंदो आहे जहिड़े तरीक़े सां सिज बर्फ़ खे ॻारे ख़तमु करे छॾींदो आहे। त नाज़रीन, हाणे जेको असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हायूं था हिन माह मुबारक रमज़ान में, छो जो हीउ माह इबादतनि जो ऐं ख़ुदा जी रहमतनि जो, मुनाजातनि जो ऐं दुआउनि जो महीनो आहे। हिन महीने में जॾहिं असां पाण खे सुधारियोसीं तॾहिं हिन महीने में कामयाबु वेंदासीं। जहिड़े तरीक़े सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हिन माह मुबारक में जेको ख़ुदावंदे आलम जे तरफ़ां इंसाननि खे हदियो ॾिनो थो वञे, इंसाननि खे कामयाबी जो रस्तो ॾेखारियो थो वञे, इन माह में जंहिं इंसान पाण खे गुनाहनि खां बचाए करे, गुनाहनि खां परहेज़ रखी, नेक अमल अंजाम ॾेई करे इन में पाण खे कामयाबु न करे सघियो त उहो इंसान बदबख़्त इंसान आहे, उहो इंसान नामुराद आहे। त नाज़रीन, हिन माह रहमत में, माह मग़फ़िरत में, माह निजात में असां पंहिंजे अखलाक खे बि सुधारींदा हलूं। छो जो जेकॾहिं कंहिं इंसान खे हिन माह में रोज़ो हूंदो आहे, ज़ाहिर आहे हर इंसान खे हिन माह में रोज़ो हूंदो आहे, त रोज़े में इंसान खे बुख जी शिदत हूंदी आहे, रोज़े में इंसान खे उन जी शिदत हूंदी आहे। इंसान हथा के कुझु बर्दाश्त करे वेंदा आहिनि, कुझनि जो वरी बर्दाश्त हिते टुटी थो वञे त इंसान जो उहो गुस्सो उभरी थो अचे। कंहिं बि नंढी ॻाल्हि जंहिं ते गुस्सो न करणु खपे उन ते बि इंसानु गुस्सो करे वेहे थो। त जेको इंसान खे गुस्सो थो अचे त उन में इंसानु नारवा लफ़्ज़ पंहिंजे वात मां कढी थो वञे ऐं कुझु अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए थो वञे जेके उनखे ॻाल्हाइणु न खपनि, यानी पंहिंजे अखलाक खे पोइ ज़ाहिर थो करे। अगरि कंहिं इंसान जे अखलाक खे ॾिसणो आहे त माह मुबारक रमज़ान जे जॾहिं उहो इंसान रोज़ो रखे थो, रोज़े जी बुख उन खे बर्दाश्त थो करे, त जॾहिं उनखे गुस्सो अचे थो त गुस्से ते अगरि कंट्रोल करे थो वञे, गुस्से में अहिड़ा लफ़्ज़ नथो ॻाल्हाए त उहो अखलाक जे बुलंद मर्तबे ते फ़ाइज़ आहे। इन ई नमूने सां अखलाक ऐं बद अखलाक खे असां सुञाणे सघूं था हिन माह मुबारक रमज़ान में। त नाज़रीन, त ख़ुदावंद आलम जेका हिन क़ुरान में सूरह अहज़ाब जी आयत नंबर 21 में फ़रमाए छा थो त ऐं इंसानो तव्हांजे लाइ नमूनो आहे जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे, उन जो जेको अखलाक आहे उन में तव्हांजे लाइ नमूनो रखियलु आहे। तव्हां रसूल जी ज़िंदगी खे ॾिसी करे, उन खां रसूल जे ज़िंदगी खे पढ़ी करे अखलाक अपनायो। छो जो रवायतूं ॿुधाइनि थियूं त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ते हिन माह मुबारक में क़ुरान मजीद नाज़िल थियो, उहो पैगम्बर जंहिंखे 40 सालनि जी उमिरि में नबूअत मिली, इन 40 सालनि खां पहिरियां मोहम्मद जो अखलाक अहिड़ो सुठो हूंदो हुयो, अहिड़ो भलो हूंदो हुयो जो सभई इंसान रसूल ख़ुदा खे अमीन जो लक़ब ॾींदा हुया, सादिक जो लक़ब ॾींदा हुया। अञा नबूअत जो ऐलान नाहे कयो, अञा नबी नाहे थियो, तॾहिं बि सादिक ऐं अमीन आहे, छो जो उन जे किरदार मां कंहिं इंसान खे ख़ौफ़ न हुयो। हर को इंसान ईअं ई सम्झो हुयो त मोहम्मद ई पूरे मके में अमीन आहे, अमानतदार आहे, मोहम्मद ई पूरे मके में सादिक सच ॻाल्हाइण वारो आहे, हीउ कॾहिं कूड़ नथो ॻाल्हाए सघे। नबूअत खां पहिरियां बि अहिड़ो भलो अखलाक जो पूरे मके में सादिक ऐं अमीन सां मशहूरु आहे त ख़ुदावंद आलम पंहिंजे पैगम्बर हबीब ॾांहुं इशारो करे फ़रमाए थो त हीउ मोहम्मद जंहिंमें मां तव्हांजे लाइ अखलाक जो नमूनो करार ॾिनो आहे, तव्हां इंसान बि इन मोहम्मद जे अखलाक खे ॾिसी करे पंहिंजे अखलाक खे सुधारियो। छो जो ॾिसंदा हलूं त अगरि कोई इंसान जंहिंजो अखलाक सुधरियल न आहे, जंहिंजो अखलाक किरियल आहे, जंहिंजो अखलाक घटि आहे, पंहिंजे ज़बान ते बि कंट्रोल नथो करे सघे, पंहिंजे किरदार ते बि कंट्रोल नथो करे सघे, पंहिंजे हलत चलत ते बि कंट्रोल नथो करे सघे, त उन इंसान जे इन बद अखलाक़ी जे सबबा उन जी उमिरि घटिजी थी वञे। हदीस ॿुधाइनि थियूं उन जो रिस्क तंग थी थो वञे ऐं उन खां ख़ुदावंद आलम नाराज़ थी थो वञे। हीअ बद अखलाक़ी जंहिंखे असां पंहिंजे मुआशिरे में हिकु आम ॻाल्हि सम्झूं था त अखलाक छा आहे, बद अखलाक़ी छा आहे। अगरि केरु महिमान थो अचे त महिमान जी ख़िदमत ख़ाला ते फ़र्ज़ु आहे, अम्मी ते फ़र्ज़ु आहे, चाची ते फ़र्ज़ु आहे, न, हीअ अखलाक ई आहे जंहिं किरदार सां तव्हां कंहिं महिमान जी ख़िदमत बि करे सघो था। अगरि अखलाक तव्हां सभिनी में आहे, कोई महिमान घर में अचे थो, तव्हां उन जे
अदब करे, उनजो एहतराम करे, उनखे विहारे, उन सां ॻाल्हाए बि सघो था। अगरि अख़लाक़ पाण में न आहे त उहो इंसानु ख़ुदा जे नज़रनि ऐं पैगम्बर ऐं आइमा जे नज़रनि में उहो इंसानु किरी थो पवे। नाज़रीन, तव्हांजे ख़िदमत में ॿुधाए थी हलां त जेको असांजो आख़िरी नबी पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे क़ल्ब मुबारक ते ख़ुदावंद आलम क़ुरान नाज़िल कयो आहे, उहो मुहम्मद, उन जे किरदार खे तव्हांजे साम्हूं बयानु कंदी हलां त रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकु दफ़ो कोई कर्ज़दार, कर्ज़ ॾियण वारो आयो आहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं अची करे चयईं त या रसूल अल्लाह, तव्हां मूंखां कर्ज़ु वरितो हुयो त मूंखे ही मुंहिंजो कर्ज़ु हाणे वापसि कयो, छो जो तव्हांजी मुदत पूरी थी वई आहे। त उन वक़्तु रसूल ख़ुदा सफ़र में हुया, ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जो रसूल सफ़र में हुयो, कुझु सहाबी बि रसूल सां गॾु हुया। त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए त हींअर मूं वटि तुंहिंजे कर्ज़ अदा करण लाइ पैसा कोन्हनि के, तव्हां मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां तव्हांखे मुहैया करे आणे ॾींदसि। त जेको कर्ज़ु वठण वारो यहूदी शख़्स हुयो, उन चयो त मां तव्हांखे मोहलत न ॾींदसि, तव्हांखे हिते ई हिन जॻह ते जिते बीठा आहियो इते बीहारे छॾींदसि जेसि ताईं तव्हां मूंखे मुंहिंजो कर्ज़ु वापसि न कयो। त नाज़रीन, हिते ॾिसूं था ख़ुदा जो हबीब आहे, ख़ुदा जो पैगम्बर आहे, ख़ुदा जो नबी आहे, अलाह जो रसूल आहे, उनखे उहो शख़्स यहूदी बीहारे बीठो आहे। हिकु टाइम याने ज़ुहरैन जो टाइम गुज़री वियो, मग़रिबैन जो टाइम गुज़री वियो, रसूल ख़ुदा उते ज़ुहरैन जी नमाज़ अदा कई, मग़रिबैन जी नमाज़ अदा कई, फज्र जी नमाज़ बि अदा कई, तॾहिं एतिरे टाइम ताईं उहो शख़्स रसूल ख़ुदा खे बीहारे ते बीठो, जेसि ताईं मुंहिंजो कर्ज़ु अदा न कंदे तोखे अॻिते वधणु न ॾींदसि। असां ॾिसंदा हलूं त अगरि असां जहिड़ो कोई इंसानु इन मक़ाम ते हुजे हा, कोई कर्ज़ु घुरे हा बि सही, त असां उनखे दड़का ॾियूं हा, धमकायूं हा त तव्हांजा पैसा छा असां खाई वेंदासीं, छा तव्हांखे असां उहे पैसा वापसि न कंदासीं जो असांखे घर वञणु नथा ॾियो, असां उनखे बदअख़लाक़ी सां पेश अचूं हा, असां उन सां झगड़ो कयूं हा, असां उन सां विढ़ी पियूं हा। पर हिते ख़ुदा जे हबीब जे किरदार खे ॾिसंदा हलूं, उन जे अख़लाक़ खे ॾिसंदा हलूं, हू जेको यहूदी शख़्स आहे उहो रसूल खे बीहारे छॾियो आहे, जेसि ताईं कर्ज़ु अदा न कंदे तोखे हितां वञणु कोन ॾींदसि। त ख़ुदा जो हबीब उते इंतज़ार में आहे। आख़िरकार ॿियो ज़ुहरैन जो टाइम अची वियो, ख़ुदा जे हबीब नमाज़ पढ़ी करे उते बीही रहियो, त जेको यहूदी शख़्स हुयो उहो अची करे ख़ुदि रसूल ख़ुदा जे साम्हूं पशेमान थी करे चयो, या रसूल अल्लाह, आउं पशेमान आहियां ऐं मां हींअर गवाही थो ॾियां त वाक़ई अलाह हिकु आहे ऐं तव्हां उन जा रसूल आहियो, ऐं मां पहिरियां ग़लति हुयसि ऐं तव्हांखे आज़माइणु चाहियां पियो त पहिरियां जेके किताबनि में नबियनि जूं सिफ़तूं ख़ुसूसियतूं आहिनि, उन्हनि में जेका बर्दाश्त आहे, उन्हनि जो जेको अख़लाक़ आहे, छा हिन दौर जे हिन नबी में आहिनि या न आहिनि, मां तव्हांखे आज़माए वरितो आहे, तव्हां में उहे सभई ख़ुसूसियतूं ऐं अख़लाक़ तव्हां में मौजूदु आहे, मां अॼु खां एतिराफ़ु थो कयां तव्हां ख़ुदा जो हबीब आहियो। त नाज़रीन, हिते हज़रत मुहम्मद वटि सहाबी बि गॾु हुया, हू सहाबी हिन यहूदी शख़्स खे दड़का ॾेई धमकाए करे हिन खे परे करे छॾनि पिया, पर उन्हनि ईअं न कयो, छो जो हिते ख़ुदा जो हबीब हुयो, उनजो अख़लाक़ हुयो, उनजो किरदारु हुयो, उन पंहिंजे अख़लाक़ सां ऐं किरदार सां माण्हुनि खे ॾेखारियो त ईअं कंहिं इंसान सां ॻाल्हाइबो न आहे, ईअं कंहिं इंसान सां रवैयो अख़्तियार नाहे कबो, बल्कि सब्र सां ऐं तहमुल सां कंहिं इंसान सां ॻाल्हाइणो हूंदो आहे ऐं उन सां उन जे कम खे करिणो पवंदो आहे। त नाज़रीन, असांखे जेको ख़ुदावंद आलम रसूल जो जेको तरीक़ो ॾिनो आहे, जेको नमूनो ॾिनो आहे, उन जी जेका ज़िंदगी ॾिनी आहे, त ख़ुदा छा थो फरमाए त इन ई रसूल जी ज़िंदगी में, इन ई रसूल जे हयात में मां तव्हांजे लाइ नमूनो, तव्हांजे लाइ आइडियो रखियो आहे। तव्हां इन खे ॾिसी करे पंहिंजो अख़लाक़, पंहिंजो किरदारु सुधारे था सघो। अगरि तव्हांजो अख़लाक़ सुधरियल न आहे त पोइ तव्हां नामुराद थी वेंदा, पोइ तव्हां ख़ुदा जे नज़रनि मां किरी वेंदा ऐं तव्हांजे इन वजह सां रिज़्क़ में बि कमी पइजी वेंदी। त नाज़रीन, जेको असां अख़लाक़ पाण में अपनायूं था, त असां ॾिसंदा हलूं त असांजा जेके रहबर आहिनि, जेके ख़ुदावंद आलम असांजे हिदायत लाइ मोकिलिया, उन्हनि जी ज़िंदगी मां असांखे कहिड़ो सबक़ु थो मिले, उहे असांखे छा था ॿुधाइनि त तव्हां पंहिंजे किरदार मां, पंहिंजे ज़बान मां कीअं था ज़ाहिर करे सघो तव्हां अख़लाक़ियत वारा आहियो। त
त तव्हांजे ख़िदमत में बयानु कंदी हलां त हिकु दफ़ो हिकिड़ो शख़्स आयो जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबा खे पोयां ज़ोर सां छिकियईं त उन अबा पैगम्बर अकरम जे गले मुबारक ते निशान ठाहे छॾियो त रसूल ख़ुदा पोयां मुड़ी करे उन शख़्स खे ॾिठो ऐं नरमी सां रसूल ख़ुदा ईअं फ़रमायो त हीउ नादार आहे, हीउ शख़्स तंगदस्त आहे, इनखे कुझु अता कयो वञे। ख़ुदा जो हबीब आहे। ॾिसंदा हलो अगरि असां जहिड़ो कोई इंसानु हिते हुजे हा त उते जंहिं इहा गुस्ताखी कई त उन इंसान खे धमकाए हा, मां चवां त न उन सां विढ़ी पवे हा त गुस्ताखी छो कई आहे, त मुंहिंजे कपिड़नि खे छो छिकियो आहे, जंहिंजी वजह सां मूंखे अज़ियत थी आहे। पर ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए त मां कंहिंजे लाइ अज़ियत जो सबबु बणिजी करे न आहियो, बल्कि मां रहमत बणिजी करे आयो आहियां। मां इन्हनि लाइ नमूनो बणिजी करे आयो आहियां त मुंहिंजे अख़लाक खे ॾिसी करे ॿिया माण्हू बि मुंहिंजे अख़लाक मां दर्स वठनि। जॾहिं रसूल ख़ुदा अहिड़े रवैये सां उन साइल सां पेश आयो, उन तंगदस्त माण्हू सां पेश आयो त उन वक़्तु ख़ुदावंदे आलम आयत नाज़िल कई, सूरह कलम जी आयत नंबर 4 नाज़िल कई, व इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम, त बेशक तुंहिंजे रब तोखे, ख़ुदावंदे आलम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब आहे त ऐं मोहम्मद ख़ुदा तोखे छा लाइ ख़लक़ कयो, तोखे ख़ुदावंदे आलम आला अख़लाक ते पहुचाइण लाइ ख़लक़ कयो आहे। इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम, बेशक ऐं मोहम्मद तूं अख़लाक जे बुलंद दर्जे ते फ़ाइज़ आहीं। उहो मोहम्मद जंहिंजे बारे में ख़ुदावंदे आलम थो फ़रमाए त ऐं मोहम्मद तूं अख़लाक जे बुलंद दर्जे ते फ़ाइज़ आहीं। मोहम्मद छा थो फ़रमाए त मां इंसाननि लाइ रहमत बणिजी करे आयो आहियां ऐं मुंहिंजी ज़िंदगी इंसाननि जे लाइ दर्स आहे। मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा जंहिंमें अख़लाक आहे, उहो अख़लाक ॿियनि इंसाननि लाइ हिकु नमूनो आहे, हिकु उसवो आहे। त नाज़रीन, असांखे जेका इहे असांजे रहबरनि जे ज़िंदगी मां अख़लाक मां जेको दर्स थो मिले त असांखे बि खपे त असां उन्हनि मां दर्स हासिलु करे ऐं उन दर्स ते अमल बि कयूं। पंहिंजे अख़लाक खे, पंहिंजे किरदार खे अगरि असां सुठो न कयोसीं त पोइ असां जेके हिन माह मुबारक रमज़ान में रोज़ा था रखियूं, रोज़ा रखी करे असां गुस्ताखी था कयूं, कंहिं वॾे जे एतिराम में पंहिंजे माउ पीउ जे साम्हूं गुस्ताखी था कयूं, अख़लाक सां पेश नथा अचूं त यकीनन असांजो सॼो ॾींहं जो बुखियो उञो रहण बि रायगान वेंदो। त असां हिन जेका बरकतनि ऐं रहमतनि वारे महीने में आया आहियूं त असां हिन माह मुबारक रमज़ान में पाण खे, पंहिंजे अख़लाक खे सुधारियूं त जीअं असां हिन माह जे बरकतनि ऐं रहमतनि खां फैज़याब थी सघूं। त नाज़रीन, तव्हांजे ख़िदमत में रवायतूं ॿुधाईंदी हलां त जेके हदीसनि में अख़लाक जी अज़मत बयानु थी आहे त अख़लाक तव्हां अपनायो, जंहिंजी वजह सां ख़ुदा जे रिज़ाउनि जा दरवाज़ा खुली था वञनि, जंहिंजी वजह सां तव्हांजा गुनाह माफ़ थी था वञनि, जंहिं अख़लाक जी वजह सां तव्हांजे हिसाब किताब में आसानी थी थिए। त उन जे बारे में जेके रवायतूं मिलनि थियूं, फ़रमायो थो वञे त पंहिंजे मुलाक़ात खे बि सुठो ठाहियो। अगरि कंहिंसां मुलाक़ात कयो था त उनखे भलो ठाहियो, त तव्हां खां अगरि कोई मिली करे वापसि वञे त तव्हांजी इहा तारीफ़ करे, न कि तव्हांजी बुराई बयानु करे। तव्हांजे अख़लाक जॾहिं सुठो हूंदो त कोई इंसानु तव्हां सां मुलाक़ात कंदो, मुलाक़ात करे वापसि वेंदो, तव्हांजी तारीफ़ कंदो ऐं पंहिंजे गुफ़्तगू खे बि सुठो बणायो। जेको तव्हां ॻाल्हायो था इन खे बि पंहिंजे खे बहितर बणायो। असां ॾिसंदा हलूं त अख़लाक में आख़िर छा छा शामिल आहे त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद गिरामी आहे त ख़ुशि नसीब आहे उहो शख़्स जेको ख़ुशि अख़लाक़ी सां ॿियनि माण्हुनि सां पेश थो अचे ऐं पंहिंजे बुराई खां ॿियनि माण्हुनि खे महफ़ूज़ थो रखे। रसूल ख़ुदा जे हदीस में, रसूल ख़ुदा जे फ़रमान में, रसूल ख़ुदा जे चवण में छा थो नज़र अचे त ख़ुशि नसीब कहिड़ो शख़्स आहे? ख़ुशि नसीब उहो शख़्स आहे जेको पंहिंजे बुराई खां, जेको पंहिंजे बदगुई खां ॿियनि इंसाननि खे परे थो रखे, यानी पंहिंजे बद अख़लाक़ी खे लिकाए करे पंहिंजे अख़लाक जो मुज़ाहिरो ॿियनि जे साम्हूं पेश करे थो। रवायत हिकिड़ी ॿी मौजूदु आहे त पैगम्बरनि मां ख़ुदावंदे आलम हिकु पैगम्बर खे फ़रमायो त ख़ुशि अख़लाक रहणु, यानी जेको इंसानु पंहिंजे अंदरि में ख़ुशि ख़लक़ी पैदा करे थो, पंहिंजे अख़लाक खे सुधारे थो, त उहो अख़लाक इंसान खे कहिड़ो फ़ाइदो थो ॾिए
त फरमाए थो वञे त उहो अखलाक इंसाननि जे गुनाहनि खे ईअं ख़तमु थो करे जहिड़े तरीक़े सां सिज बर्फ़ खे ॻारे ख़तमु थो करे छॾे। त नाज़रीन इकराम, अखलाक जी जेका अज़मत, जेका फ़ज़ीलत आहे, उहा अगरि हिते बयानु कयूं त उन जे लाइ टाइम हिते किलत वारो आहे, टाइम हिते घटि आहे। त तव्हांजे ख़िदमत में रवायतूं ॿुधाईंदी हलां त हदीस में मौजूदु आहे, मौला जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां नक़ल थियल आहे वसाइल शिया में, मौला फरमाइनि था बेशक बंदो पंहिंजे सुठे अखलाक जी वजह सां, अगरि कोई इंसानु पंहिंजो अखलाक सुधारे थो त मौला फरमाइनि था उन सुठे अखलाक जी वजह सां उन बंदे खे एतिरो सवाबु थो मिले ॼण त हुन ॾींहं जो रोज़ो रखियो ऐं राति जो पूरी राति इबादत कयईं। त नाज़रीन इकराम, त कोई इंसानु अगरि ॾींहं जो रोज़ो रखे त केतिरी तकलीफ़ थींदी आहे, बुख उन जी शिदत महसूसु थींदी आहे, इंसान जो हाल बेहाल थी वेंदो आहे। त अगरि मासूम छा थो फरमाए त इंसान जो अखलाक भलो थी थो वञे त उनखे रोज़ेदार जे रोज़े रखण जो सवाबु ऐं राति जो ओजागो करे इबादत करण जो सवाबु हासिलु थिए थो। त नाज़रीन, असां जेके हिते रवायतूं बयानु था कयूं, रवायतूं जेके असां ॿुधूं था त ख़ुदावंद आलम असांखे इन्हनि ते अमल करण जी बि तौफ़ीक़ इनायत करे ऐं अखलाक खे पंहिंजे अंदर में पैदा करण जी बि तौफ़ीक़ इनायत करे। तव्हांजे साम्हूं मां बयानु करे चुकी आहियां त जेका अखलाक में अहम तरीन जेका शइ आहे उहा ज़बान आहे, जंहिंजो अहम मक़ाम हूंदो आहे अखलाक में। ज़बान ते अगरि कंट्रोल करे विया आहियूं त पंहिंजे अखलाक खे बि असां सुधारे विया आहियूं। अगरि ज़बान ते असांजे ते कंट्रोल कान्हे त असांजा अमल बि रहे कान वेंदा। जहिड़े तरीक़े सां रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकु आलिम दीन, जेको दीन जो आलिम हुयो, दीन जा आकाम ॼाणे पियो, राति जो हिकिड़े महफ़िल में वेही रहियो, उन महफ़िल में शेर व शाइरी बयानु पिया थियनि त उते हिन शख़्स बि शेर व शाइरी बयानु कया। जॾहिं हीउ शख़्स राति जो सुम्ही थो रहे, सुबुह जो उथे थो नमाज़ फ़जर जे लाइ, त हीउ रोअण थो शुरू करे ऐं चवे थो त मां इन जे करे रोआं थो छो जो मूंखां नमाज़ तहजुद पढ़ण जी जेका सआदत हुई उहा फुरिजी वई, यानी मूंखां खसिजी वई आहे। छाजे करे? छो जो मूं हिन ज़बान मां शेर अदा करे छॾिया, छो जो हिन ज़बान मां कोई ग़लति कमु अंजाम ॾिनो, इन जी वजह सां मूंखां उहा जेका ताक़त हुई नमाज़ पढ़ण जी उहा खसिजी वई आहे। त नाज़रीन, अगरि असां पंहिंजे ज़बान ते कंट्रोल नथा करे सघूं, असां पंहिंजे अखलाक ऐं किरदार खे सुधारे नथा सघूं त असां खां उहा इबादत जी ताक़त बि खसिजी थी वञे। आम जेके रवायतूं असांखे ॿुधल आहिनि जंहिंमें रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार खे असांजे साम्हूं बयानु कयो वियो आहे, त मां हिते तव्हांजे साम्हूं वरी बि तव्हांजे ज़हन में उन वाक़े खे यादि ॾियारींदी हलां त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहिड़ो किरदारु, अहिड़ो अखलाक हूंदो हुयो जो हिकिड़ी जेका औरत हुई, असां सभिनी ॿुधल आहे त उहा औरत रसूल जे रस्ते ते कचिरो उछलाईंदी हुई। हिकु ॾींहुं ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जो पैगम्बर उन रस्ते था लॻनि था त उते कचिरो ॾिठनि त कोन्हे, त ख़ुदा जो हबीब सोचणु लॻो त हिते त रोज़ु कचिरो हूंदो हुयो, अॼु कहिड़ी वजह जो कचिरो कोन्हे। पाड़े वारनि खां दरियाफ़्त कयनि, पुछा कयनि त कहिड़ी वजह आहे जेका औरत हिते कचिरो उछलाईंदी उहा कोन्हे, त ॿुधायो वियो त या रसूल अल्लाह उहा बीमार थी पई आहे। त ख़ुदा जो हबीब आहे जेको फरमाए थो त मां इंसाननि जे लाइ रहमत बणिजी करे आहियां, रहमत बणिजी करे आयो आहियां, न कि अज़ियत बणिजी करे आयो आहियां। अहिड़ो किरदारु ऐं अहिड़ो अखलाक आहे जेका औरत रसूल खे पंहिंजो दुश्मन सम्झे पई ऐं उन जे रस्ते ते कचिरो उछलाए पई, उहो ख़ुदा जो रसूल उन औरत जे अयादत लाइ उन जे घर वञे थो। अहिड़ो किरदारु, अहिड़ो बुलंद अज़ीम अखलाक जेको मुहम्मद में ॾिठो थो वञे, अहिड़ो अखलाक कंहिं इंसान में ॾिठो नथो वञे। त नाज़रीन, ख़ुदा इन ई मुहम्मद ॾांहुं इशारो करे चवे थो त ऐं इंसानो, तव्हांजे लाइ अखलाक जो नमूनो मुहम्मद में मौजूदु अथव। तव्हां मुहम्मद जे अखलाक खे ॾिसी करे पंहिंजे अखलाक खे सुधारियो, पंहिंजे किरदार खे सुधारियो। जॾहिं ख़ुदा जो हबीब उन औरत खां अयादत करणु विया, औरत खां पुछणु विया, त उहा औरत ॾिसी करे हैरान थी वई
त मां जंहिं मोहम्मद जे बारे में ग़लति सोचींदी हुअसि, जंहिं मोहम्मद जे रस्ते ते कचिरो उछलाईंदी हुअसि, मां उन जे ख़िलाफ़ु सोचींदी हुअसि ऐं उहो मोहम्मद जे मूं वटि आयो आहे मुंहिंजी अयादत करणु, मुंहिंजे हाल पुछण लाइ। हज़रत रसूल ख़ुदा जॾहिं उते पहुता त उहा औरत रसूल ख़ुदा जे अख़लाक़ खे ॾिसी करे, पैगम्बर जे किरदार खे ॾिसी करे ईमान थी आणे। पहिरां हू काफ़िराणी हुई, पोइ रसूल ख़ुदा जे अख़लाक़ ऐं किरदार खे ॾिसी करे ईमान थी आणे। त नाज़रीन, अहिड़ो अख़लाक़, अहिड़ो किरदारु ख़ुदावंद आलम चवे थो त तव्हां अहिड़ो किरदारु अपनायो जेको मोहम्मद जो किरदारु आहे। पर असां पंहिंजी ज़िंदगी में अगरि असांजे रस्ते ते कोई कचिरो उछलाईंदो त असां उन सां ॻाल्हाइण बि पसंदि न कंदासीं। पर ख़ुदा जो हबीब छा थो करे त पाण उन जी अयादत लाइ वञे थो, उन जे हाल अहिवाल पुछण लाइ उन जे घर में वञे थो। ख़ुदा जे हबीब जे इन किरदार में, इन अख़लाक़ में असांजे लाइ दर्स रखियलु आहे। रवायतूं जेके असांखे अख़लाक़ जे बारे में मिलनि थियूं, ॿुधाइनि थियूं त अगरि इंसान जो अख़लाक़ सुठो न आहे त भले उहो इंसानु ॾींहं जो रोज़ा रखे, राति जो इबादतूं करे, उहे सभई रायगान आहिनि। हिकु दफ़ो हिकिड़े शख़्स जी शिकायत खणी करे पैगम्बर अकरम जे ख़िदमत में कुझु माण्हू आया। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो त इहो शख़्स ॾींहं जो रोज़ा बि रखंदो आहे, राति जो नमाज़ूं बि पढ़ंदो आहे, पर आहे बद अख़लाक़। त पैगम्बर ख़ुदा छा फरमायो त इन जा रोज़ा, इन जी राति जी इबादत रायगान आहे ऐं इहो शख़्स जहनुमी आहे। त ॾिठो वञे त जेको शख़्स माह मुबारक रमज़ान जा रोज़ा रखे, उन सां गॾोगॾु राति जो उजाॻो करे नमाज़ूं पढ़े, त हू त ख़ुदा जो मुख़लिस बंदो थींदो न। पर ख़ुदा जो हबीब चवे थो, छा थो फरमाए, इहो जहनुमी आहे। छाजे करे जो हीउ पंहिंजे किरदार खां, पंहिंजे अख़लाक़ खां ॿियनि माण्हुनि खे नुक़सानु थो पहुचाए, पंहिंजे बुरे अख़लाक़ सां ॿियनि माण्हुनि खे अज़ियत थो ॾिए, पंहिंजे अख़लाक़ खे सुधारे नथो, पंहिंजे किरदार खे, पंहिंजे ज़बान खे नथो कंट्रोल में रखे, त इहो इंसानु जहनुमी आहे। त नाज़रीन किराम, जेके रवायतूं असांखे अख़लाक़ जे बारे में मिलनि थियूं, त उहे रवायतूं असांखे ॿुधाइनि थियूं त अख़लाक़ हिकु बहितरीनु अमल आहे। अख़लाक़ हिकु दीन जो अहिड़ो जुज़ आहे जो अगरि उहो जुज़ इंसान पाण में नथो अपनाए सघे त उन इंसान जा अमल क़बूल न आहिनि थींदा ऐं उहो इंसानु जहनुमी बणिजी थो वञे। रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकु दफ़ो हिकिड़ो शख़्स इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे शान में अची करे गुस्ताखी कई, कुझु नारवा अल्फाज़ चया। त उन वक़्तु मौला उन जा लफ़्ज़ ॿुधी करे क़ुर पाक जी आयत पढ़ी, सूर आल इमरान जी आयत पढ़ी, वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मौला क़ुर जी सूर आल इमरान जी आयत जी तिलावत फरमाई। छा आहे आयत में बयानु थियल? ख़ुदा फरमाए थो त जेके गैज़ो गज़ब, जेके गुस्से खे पी था वञनि ऐं माण्हुनि खे माफ़ था कनि, वल्लाहु कसम ख़ुदा जो त बेशक ख़ुदा उन्हनि खे दोस्त थो रखे। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, कहिड़नि माण्हुनि खे ख़ुदा दोस्त थो रखे? अहिड़नि माण्हुनि खे दोस्त थो रखे जेके माण्हू अहसान करण वारा आहिनि। हिन आयत में ख़ुदावंद आलम कंहिंखे अहसान करण वारो थो करार ॾिए? उहो इंसानु जेको ॿियनि खे माफ़ थो करे, जेको ॿियनि खे दरगुज़र ॿियनि खां करे थो, जेको पंहिंजे ग़ैज़ो गज़ब ते कंट्रोल करे पंहिंजे अख़लाक़ ते अमल करे, उन्हनि खे कुझु नथो चए, माफ़ थो करे छॾे, त ख़ुदा फरमाए थो इहे ई अहसान करण वारा आहिनि ऐं मां इन्हनि खे दोस्त रखां थो। त नाज़रीन, मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम पंहिंजे सहाबियुनि खे वठी करे हले थो त हली करे असां उन शख़्स खे जवाबु ॾेई अचूं। तव्हां हली करे मुंहिंजो जवाबु ॿुधो। जॾहिं उन्हनि सहाबियुनि सां गॾु इमाम वञे थो, वञी करे उन शख़्स जो दरवाज़ो खड़काइनि था। दरवाज़ो खड़काइनि था त उहो शख़्स पाण खे तयारु करे निकिरे थो, छो जो उनखे ग़ुलाम ॿुधायो त सजाद आयो आहे ऐं शायदि तोखां बदिलो वठणु आयो आहे साहिबियुनि सां गॾु। त हू शख़्स जेको नारवा अल्फाज़ चवण वारो आहे, उहो पाण खे तयारु करे निकिरे थो त हाणे सजाद मूंसां जंग करणु आयो आहे। जॾहिं उहो शख़्स ॿाहिरि निकितो त मौला सईद सजाद इहो फरमायो त अगरि तव्हां जेके लफ़्ज़ इहे चया आहिनि, जेके बुरा अल्फाज़ चया अथव, इहे अगरि मूं में मौजूदु आहिनि त ख़ुदावंद आलम मूंखे माफ़ फरमाए। अगरि इहे अल्फाज़, इहे ॻाल्हियूं तो में मौजूदु आहिनि त ख़ुदा तोखे माफ़ फरमाए। जॾहिं इहो अख़लाक़,
इहो किरदारु इमाम जो ॾिठो उन शख़्स त उहो शख़्स मौला जो हथु पकिड़े करे उनखे बोसो ॾिनो ऐं उन इहो ई चयो त बेशक तव्हां अख़लाक जे बुलंद मक़ाम ते फ़ाइज़ आहियो, तव्हां अख़लाक जे बुलंद दर्जे ते फ़ाइज़ आहियो ऐं जेके अल्फाज़ मूं चया आहिनि उहे मूं में मौजूदु आहिनि, तव्हां में मौजूदु न आहिनि। त नाज़रीन, हिन जेके वाक़े में असांखे सबक़ु इहो थो मिले त ख़ुदावंद आलम कहिड़नि इंसाननि खे दोस्त थो रखे, उन्हनि इंसाननि खे जेके सुठे अख़लाक ऐं आला किरदार वारा आहिनि, जेके पंहिंजे गुस्से ते कंट्रोल कनि था, जेके माण्हुनि खां दरगुज़र कनि था ऐं माण्हुनि खे माफ़ था करे छॾनि, त ख़ुदावंद आलम फरमाए थो त इहे ई आहिनि जेके अहसान करण वारा आहिनि ऐं ख़ुदा अहसान करण वारनि खे दोस्त थो रखे। त नाज़रीन, हिन जेके आयत में ख़ुदावंद आलम फरमायो आहे त इनखे मां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त माहे मुबारक रमज़ान में इंसान रोज़ो रखे थो, रोज़े में बुख उन खे बर्दाश्त थो करे त काई ॻाल्हि अगरि को कमु दुरुस्त नथो थिए त उन ते इंसान खे गुस्सो थो अची वञे ऐं इंसानु उहो गुस्से ते कंट्रोल नथो करे, उन गुस्से में कुझु चई थो वञे, कुझु अहिड़ा अल्फाज़ चए थो जंहिंजी वजह सां ॿुधंदड़ खे तकलीफ़ थी थिए त पोइ उहो इंसानु अख़लाक जे दर्जे खां किरी थो पवे। त इन जे करे असां सभिनी खे इहो खपे त असां हिन माहे फ़ज़ीलत, माहे रहमत बरकत मग़फ़िरत महीने वारे में असां पंहिंजे अख़लाक खे सुधारियूं। ईअं न जो असां रोज़ा बि रखूं ऐं नमाज़ बि पढ़ूं पर असांजो अख़लाक सुधरियल न हूंदो त पोइ असांजा इहे रोज़ा ऐं इहे नमाज़ूं असांजा ज़ाया थी वेंदा। त नाज़रीन, असां ॾिसूं था हाणे अख़लाक केतिरे हद ताईं आहे, अख़लाक कहिड़नि शयुनि ताईं महदूद आहे, अख़लाक कहिड़े कहिड़े अमल में मौजूदु आहे। त रवायतूं ॿुधाइनि थियूं त तव्हां अख़लाक अहिड़े नमूने सां बि करे सघो था त अॻिलो जेको इंसानु अचे थो अगरि हू सलाम नथो करे तव्हां उन ते सलाम मोकिलियो, तव्हांजो इहो बि अख़लाक में शुमारु आहे। अगरि कोई साम्हूं वारो माण्हू अचे थो तव्हां सां नथो ॻाल्हाए, तव्हां उन सां ॻाल्हायो। अगरि तव्हां कंहिं सां मुस्कुराए पेश था अचो, मुस्कुराए करे ॻाल्हायो था, तव्हांजो इहो मुस्कुराए करे ॻाल्हाइण बि अख़लाक में शुमारु आहे। त नाज़रीन, हीउ जेको असांजे किरदार में, असांजे अख़लाक में इहे ॻाल्हियूं जेके मौजूदु आहिनि, अगरि असां इहे अपनायूं त असां अख़लाक जे बुलंद दर्जे ते फ़ाइज़ थी सघूं था ऐं असांजो अख़लाक सुधरी वेंदो त असां राति में इबादत करण वारनि ऐं ॾींहं जो रोज़ा रखण वारनि जो दर्जो हासिलु करे था सघूं। जीअं रसूल ख़ुदा जी हदीस मां तव्हांजे ख़िदमत में ॿुधाई त अगरि कोई इंसान जो अख़लाक भलो आहे त उहो इंसानु ॾींहं जो रोज़ा रखणु ऐं राति जो इबादत करणु, नमाज़ूं पढ़ण जो सवाबु हासिलु करे थो। छो जो हीउ अख़लाक, जंहिं अख़लाक जे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त बुइस्तु, मां मबऊस कयो वियुमि छाजे लाइ, ली उतम्मिम, कामिल करण लाइ। छाखे कामिल करण लाइ? अख़लाक खे। बुइस्तु ली उतम्मिम मकारिमल अख़लाक, मां अख़लाक खे कामिल करण लाइ, उनखे मुकमल करण लाइ मबूस कयो वियो आहियां। त ॾिसूं त रसूल ख़ुदि पंहिंजे नबूअत ऐं मबूस थियण जो जेको मक़सदु आहे उनखे ॿुधाए थो त अख़लाक खे मां तकमील ताईं पहुचण लाइ मबूस कयो वियो आहियां। त नाज़रीन, अॼु जे असांजे हिन प्रोग्राम जो इख़्तिताम थिए थो। इंशाअल्लाह सुभाणे वरी मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं लाइ इजाज़त ॾियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।